नाजरीन, HPS न्यूज़ में खुश आमदीद। आपको ताज़ा तरीन सूरत हाल से अपडेट करते चले। घोटकी से अब्दुल खालिक कोराई की रिपोर्ट के मुताबिक सुप्रीम कोर्ट के अहकाम पर घोटकी में एंटी इंक्रोचमेंट सेल की जानिब से कार्रवाई तेजी से जारी। दौरान इंक्रोचमेंट रिहायशियों ने मकामी इंतजामिया पर धावा बोल दिया। शदीद पथराव के बायस मकामी सेल के मुलाजिम सख्त जख्मी, हस्पताल मुंतकिल। 5 अफराद पर केस दाखिल। तफसीलात के मुताबिक सुप्रीम कोर्ट के अहकाम पर एंटी इंक्रोचमेंट सेल की जानिब से शहर भर में गैर कानूनी तजावज़ात हटाने पर शहरियों की जानिब से एंटी इंक्रोचमेंट सेल के मुलाजिमों पर शदीद हमला किया गया, जिसकी वजह से 5 अफराद शदीद जख्मी हुए। मुझे लठ खयो इमरान खुद तव्हां लठ खई आहियो जी लठ मूंखे हणण जी कोशिशि पई कई त स्टाफ मूंखे धिको ॾेई पोइते कयो ऐं पोइते करण खां पोइ हू पाण हुनखे अॻिते ॾिया त उन में हिन छोकिरे खे धकु लॻी वियो वीचारे खे। उन हिकिड़े खे धकु लॻो, उन खां पोइ वरी ॿिया ॿ टे हुनजा छाड़ता जेके हुया उहे हुन सां उहे गॾिजी करे उहे बि हुननि खां विढ़णु शुरू थी विया, जंहिंमें गफ़ार खे बि धकु लॻा आहिनि, रज़ा खे बि धकु लॻा आहिनि ऐं ॿियनि छोकिरनि खे बि धकु लॻा। न साईं, तव्हां ॾिसो न, शहरी माण्हू जेको आहे सदाई इतराज़ कंदा आहिनि एंटी इंक्रोच वारा कुझु नथा करे, सीओ साहिबु कुझु नथो करे। अगरि जेकॾहिं तव्हां हटायो था त पोइ बि तव्हां सां विढ़नि था त पोइ असांजी इंतिजामिया छा करे थी। हाणे 5 शहरनि खे सॼो घोटकी शहर कोन चइबो, 5 माण्हुनि खे, ऐं उनजे करे सॼो घोटकी बि ॿियो बि आहे, बिल्कुलु आहे, सही आहे। करे केरु आयो आहे, केरु बीठो आहे हिते, बिल्कुलु अवाम तव्हां सां गॾु आहे, जे लाइ क़ाबिल तमामु घणी इज़त आहे, एतिराम आहे। हिननि माण्हुनि खे हिननि शहरनि सां न गॾायो। ऐसी इतला मिलने पर TM और रज़ा खोसो एन मौके पर पहुंचकर मसाइल को हल करने के लिए शहरियों से बात की, जिस पर शहरियों ने हमला कर दिया। CMO घोटकी मौज़ाना तौर महफूज, जबकि मकामी इंतजामी की जानिब से घोटकी थाने के आगे कचरा फेंक कर सख्त एहतजाजी मुजाहरा किया गया। सेक्शन पुलिस ने फौरी तौर कार्रवाई करके 5 अफराद पर FIR दाखिल करके यकीन दहानी करवाई और एहतजाजी धरना ख़त्म करवाया। मज़ीद तफसीलात के लिए देखते रहें HBS News.tv।